बोज़ारवड़ा में जेको एक पासे लॉकडाउन जो सिलसिलो आहे उहो बि जारी सारी आहे, पर उन हवाले सां इन महिल असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको अॼु मज़दूरनि जो आलमी ॾियारो आहे अॼु उन हवाले सां असां मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि मज़दूरनि जो हिन आलमी ॾियारे ते उनजो छा चवणु आहे ऐं उनजा कहिड़ा वीचार आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। बंदि लॻा पिया आहिनि, बेरोज़गार वेठा आहियूं, 100 रुपया तारीख़ बि कान थी मिले, लॉकडाउन लॻो पिया, ग़रीब माण्हू न राशन थो मिले न ॿियो न टियों, घर वेठा आहियूं वांदा। हुकूमत खे इहो ऐलान आहे त माना ग़रीबनि लाइ सोचियो वञे। क्यों तो ये समझो था जुमे ॾींहुं हर शइ बंदि ऐं लॉकडाउन कई थी वञे, उन खां पोइ ही शहर ऐं मज़दूर हर को ईअं सम्झो दर पर वरितो आहे। इन में असांजी मज़दूरी जीअं सम्झो 200-250 रुपए जा सिर्फ़ु मज़दूरी असां सॼे ॾींहं में छुटे पई। महिरबानी करे असांजी मज़दूरी बि वधाए वञे, हर शइ वधाए वञे ऐं इहे जेके ग़रीबनि जा पैसा इहे पंहिंजे पाण ईअं सम्झो वंडे संडे खाई असां पंहिंजे कार्डनि ते नंबर आहे पंहिंजो कारोबार घटि पियो, होटल बंदि लॻे पिया थे, धंधा न दुख मरे पे कुछ सामान वामान रखावता आहिनि वो असांखे कोन मिले पियो, ग़रीबी ते हाले पखे पिंडिया छह खपंदा काठा खपंदासीं 70-80 रुपया भरे वञे पियो, होटल बि बंदि आहिनि। असांखे का शइ का मज़दूर कोन्हे, बनी वारा कोन्हे, सभिनी कुझु छड़ वारी ख़बर आहे, किलो हाणे किलो खणे पियो 50-40 रुपया अटा लॻा पिया, चांवर मां खंड चा की माण्हू बनी वारे नंढे बच्चे नंढे भरा वरे न हुकूमत ई दावण वाली है, हुकूमत तरफ़ों को राशन पाड़े असांखे कोन मिलिया। हाणे के ग़रीब हितां बोज़ारवड़ा जे मज़दूर तबके सां वाबस्ता जेके मज़दूर हुआ उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि चवणु आहे त बिल्कुलु ई असांखे हिकु त 40 ॾींहं ॿुधण बावजूदि हिकु लॉकडाउन जो जेको सो असांखे तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। उन खां अलावा जेको असांजी मज़दूरी आहे उहो उन 2-2.5 में असांजी कोई बि अहिड़ो गुज़र सफ़र न पियो थिए। उन हवाले सां सिंध हुकूमत को अपील कया त ख़ुदा असांखे को हुकूमत जे तरफ़ां या जेको सो बस असां पंहिंजो जेको सो गुज़र सफ़र करे सघूं, घर वेही खाई सघूं। कैमरामैन वकील अहमद सां गॾु एम सफदर प्यार, अवामी आवाज़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।